You are watching 2 p.m. Bulletin. वज़ीर आज़म इमरान खान ऐं आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा बलूचिस्तान जे इलाइक़े नोशकी पहुतल। आर्मी चीफ ऐं वज़ीर आज़म तरफ़ां FC कैम्प जे दौरे दौरान ऑफिसर्स ऐं जवाननि सां मुलाक़ात। ISPR जो चवणु आहे त आर्मी चीफ ऐं वज़ीर आज़म नोशकी में क़बाइली नुमाइंदनि सां मुलाक़ातूं कंदा। आर्मी चीफ अॼोको ॾींहुं फ़ौजी जवाननि सां गुज़ारींदो। पाकिस्तान ऐं भारत में कश्मीर ते तकरार अहम मसइलो आहे। उम्मीद त देर या सवेर इहो मसइलो हल करे वेंदासीं। ख़िते में मसइलनि जो हल ॻाल्हियुनि ज़रिए चाहियूं था। वज़ीर आज़म इमरान खान चीनी TV खे इंटरव्यू दौरान चयो त पाकिस्तान ऐं चीन जी मज़बूत दोस्ती ख़िते में इस्तेहकाम जी ज़ामिन आहे। हाणे CPEC जे ॿिए मरहले में दाख़िल थी रहिया आहियूं। अफ़गान सूरतहाल ते ॻणिती ज़ाहिर कंदे वज़ीर आज़म चयो त अफ़गानिस्तान संगीन बहरान खे मुंहुं ॾेई रहियो आहे। उन जो घणो दारो मदार परदेही इमदाद ते आहे। अफ़गान अवाम बुख ऐं बदहाली जो शिकार आहे। आलमी बिरादरी जी तरजीह अफ़गान अवाम हुजणु घुरिजे। सेनेट में वज़ीरनि जी गैर मौजूदगी ते ऑपोज़िशन जो एहतजाज ऐं वॉकआउट। सेनेट चेयरमैन ऑपोज़िशन जी गैर मौजूदगी में बि कार्रवाई जारी रखी। इजलास में रुगो 13 हुकूमती सेनेटर्स मौजूद हुआ। कायदे ऐवान शहज़ाद वसीम चयो त इजलास शुरू थींदे ई कोरम जी निशानदही कई वई। ऑपोज़िशन खे स्कूली ॿारनि जी या ॿाहिरि वञण जी तकड़ हूंदी आहे। मुमलिकती वज़ीर अली मोहम्मद ख़ान चयो त ऑपोज़िशन TADA वठी ऐवान मां ॿाहिरि निकिरी वई। इहे मुल्की मफ़ादनि खे दाव ते लॻाइनि था। वज़ीर आज़म चीन वियो त ऑपोज़िशन टके जी सियासत करे रही हुई। सदारती निज़ाम ते ऑपोज़िशन जे पेट में मरोड़ा आहिनि। पार्लियामानी निज़ाम में समर न मिले त सदारती निज़ाम ते सोचियो। सदारती निज़ाम बि जमहूरियत जो अंदाज़ आहे। मुमलिकती वज़ीर अली मोहम्मद ख़ान सदारती निज़ाम जी हिमायत कंदे चयो आहे त अमरीका ऐं तुर्की में बि सदारती निज़ाम हली रहियो आहे। पाकिस्तान में अॼु ताईं को बि सदारती निज़ाम नाहे आयो। अयूब ख़ान, याया ख़ान, जनरल ज़िया ऐं मुशर्रफ जो सदारती निज़ाम न हो। सदारती निज़ाम मार्शल लॉ खां सवाइ हूंदो आहे। ऑपोज़िशन वारा छो ॾिड़ी रहिया आहिनि। इंशाअल्लाह बेएतमादी रिथ ईंदी ऐं माहौल तब्दील थी वेंदो। बेएतमादी रिथ जी मशहूरी नाहे थींदी। नंबर गेम पूरी थियण बाद ई इहा रिथ आंदी वेंदी आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी जो चवणु आहे त हुकुमराननि मुल्क जे हर शोबे में तबाही करे छॾी आहे। पाकिस्तान करप्शन में दुनिया जे 16 मुल्कनि खे पोइते करे छॾियो। करप्शन जी रफ़्तार इहा ई रही त इमरान ख़ान जी हुकूमत दुनिया जी नंबर 1 करप्ट तरीन हुकूमत बणिजी वेंदी। हुकुमराननि खे लुटियल अरबें रुपयनि जो हिसाब ॾियणो पवंदो। इमरान ख़ान ख़िलाफ़ सादिक ऐं अमीन न हुजण जो केस दाख़िल थियणु घुरिजे। वज़ीर आज़म ॿुधाए त कंहिंजे ख़िलाफ़ जलसा ऐं एहतजाज कंदो। PPMA ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त इमरान ख़ान मुल्क ऐं अवाम लाइ मसइलो बणिजी वियो आहे। असांजी लॉन्ग मार्च जो मक़सदु कंहिं लाइ मसइलो पैदा करणु न पर इमरान ख़ान मां जान छॾाइणु आहे। माण्हुनि खे घरनि मां निकिरी पंहिंजो हक़ु घुरणु घुरिजे। सियासी पार्टीज़ पहिरें ॾींहं खां किरदारु अदा करे रहियूं आहिनि। PP जो लॉन्ग मार्च 27 फ़रवरी खां कराची मां निकिरंदो। 1 मार्च ते सखर जो अवाम मार्च में शामिल थींदो। हुकुमराननि खे मशवरो ॾियां थो त अवाम ॾे न वञनि। माण्हुनि में उन्हनि ते पहिरियां ई कावड़ आहे। PTI हुकूमत कूड़ ऐं धोखे खां सवाइ कुझु नाहे ॾिनो। शहीद नाज़िम जोखियो जे क़त्ल केस में दहशतगर्दी जा कलम शामिल करण जो हुकुम। मलीर जी अदालत पुलिस जो चालान जांच ऑफिसर खे वापसि करे छॾियो।
फ़ैसिले में चयो वियो आहे त अदालत हतमी चालान सां इतफ़ाक़ नथी करे। ही केस दहशतगर्दी टोड़ अदालत में भी हली सघे थो। हिन मामले में धुरनि विच में को बि ज़ाती पहलू नज़र न आयो। शहीद नाज़िम खे क़त्ल करण जो मक़सद अवाम में ख़ौफ़ ऐं हिरास पखेड़ण हो। दहशतगर्दी टोड़ अदालत में चालान ऐं जवाबदारनि खे पेश करण जो हुकुम। अदालत दहशतगर्दी जा कलम शामिल करण बाबति फरियादी जी दरख़्वास्त उकलाए छॾी। सिंध बार काउंसिल केस जे वकील मोहम्मद ज़मान जोड़ेजो जो लाइसेंस मुअत्तल करे छॾियो। बार जो चवणु आहे त मोहम्मद ज़मान जोड़ेजो हाणे कंहिं बि केस में पेश थिए त संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। इरसा पंजाब खे सिंधु जे पाणी ते तकरारी ग्रेटर थल कैनाल जो रहियल हिसो अॾण जी इजाज़त ॾेई छॾी। सिंध जे एतिराज़नि बावजूदि इरसा अक्सरियती राय सां NOC ॾियण बाबति रिथाबंदी कमीशन खे ख़त माणे छॾियो। रिथाबंदी कमीशन तरफ़ां ग्रेटर थल कैनाल जो रहियल हिसो तामीर कराइण बाबति सिफ़ारिशूं अॼु एक्निक न उमाइण जा इम्कान। इरसा चेयरमैन ज़ाहिद जोड़ेजो जो चवणु आहे त इरसा में चइनि मेंबर्स ग्रेटर थल कैनाल जी अॾावत जी हिमायत कई। पंजाब ॿुधाए त कैनाल लाइ पंहिंजे हिसे जो पाणी किथां खणंदो। पाणी जी मौजूदगी जी ऑडिट थियण ताईं अॾावत न थियणु घुरिजे। ग्रेटर थल कैनाल जी अॾावत ते पंजाब, KP ऐं बलूचिस्तान हिकु थी विया। सेहत जी वज़ीर शहदादपुर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस जी बदतरीन हालत ते काविड़जी पई। सूबाई वज़ीर सेहत अज़रा फज़ल पेचुओ शहदादपुर जी अस्पताल खे नाकारा करार ॾींदे अमले ऐं डॉक्टर्स खे छंड कढी। सूबाई वज़ीर OT खे कासाई जो दुकान करार ॾींदे चयो त तव्हांखे पैसा छा लाइ ॾिना आहिनि। ही इंसाननि जी न पर जानवरनि जी अस्पताल आहे। नई इमारत जे ठेकेदार ऐं XCN प्रोविंशियल बिल्डिंग्स खे शो कॉज़ नोटिसिस जारी। सूबाई वज़ीर अस्पताल जे दौरे दौरान अमले ऐं डॉक्टर्स खे मास्क पाइण जी बि हिदायत कंदी रही। सखर जे गुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज जी प्रिंसिपल ज़ुल्फ़िकार अली सूमरो जी मुक़ररी ज़ाब्तनि जे उबतड़ ऐं गैर क़ानूनी करार। सिंध हाई कोर्ट सखर बेंच कॉलेज जे प्रिंसिपल खे हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। गुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज जे डॉक्टर्स रफ़ीक ऐं जान मोहम्मद मेमण तरफ़ां प्रिंसिपल जी मुक़ररी खे अदालत में चैलेंज कयो वियो हो। नओं देरो में मौजूद PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां मुलाक़ातुनि ऐं गॾिजाणी जो सिलसिलो जारी। PP MPA सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो जी नओं देरो हाउस में पार्टी चेयरमैन सां मुलाक़ात। ज़रीन जो चवणु आहे त मुलाक़ात में सूबे जी सियासी सूरत हाल, सूदो मेहड़ में टीणे क़त्ल केस बाबति अदालती फ़ैसिले ते बि ॻाल्हियूं थियूं। मुलाक़ात में PP MPA फरियाल तालपुर भी मौजूद हुई।